इस्लामाबाद वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस तरफ़ां ISI ते दबाव विझण जे इल्ज़ाम ते इंक्वायरी कमीशन क़ाइम करण जी मंज़ूरी ॾिनी छॾी, जंहिं जो सरबराह जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी हूंदो। रिपोर्ट मूजिबि वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियो, जंहिं में मुख़्तलिफ़ मामला बहस हेठि आया। इजलास ज़ूम में थियो ऐं मुख़्तलिफ़ वज़ीरनि ऑनलाइन शिरकत कई। इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस तरफ़ां मुबैना तौर ISI जे दबाव विझण जे इल्ज़ामनि ते ॿधल ख़त जी जाच जी इंक्वायरी कमीशन क़ाइम करण ते मंज़ूरी ॾिनी वई। काबीना कमेटी जे सरबराह जे नालनि ते ग़ौर कयो वियो ऐं जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जिलानी जे नाले ते मंज़ूरी ॾिनी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।